जी नाज़रीन, एक बार ॿीहर वरी असीं तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में। मेहरान टीवी तां ही ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ऐं हिन ट्रांसमिशन खे सहकार हासिल आहे ज़ीरा प्लस जो। हर चांहि अधूरी आहे ज़ीरा प्लस खां सवाइ। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थी वेंदो आहे ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। ऐं गॾोगॾु हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन खे वधीक ख़ूबसूरत बणाइण जे लाइ असांखे वधीक सहकार हासिल आहे टपाल दानेदार चांहि जो, उनखां अलावा सरसब्ज़ जो ज़मीन जी जान, फसलुनि जो शान सरसब्ज़। इन खां अलावा टेंग एनर्जी ड्रिंक मुस्तक़बिल बनाए टेंग जो ताउन हासिल है। गॾोगॾु यूनिक हमेशा का साथ उन जो ताउन असांखे हासिल है। इन्हनि जे सहकार सां ही ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही है। वरी हिकु भेरो ॿीहर ॾेह ऐं परॾेह में सभिनी असांजे नाज़रीन खे, असांजे ॾिसंदड़नि खे ईद जे हिन ॿिए ॾींहं ते ईद मुबारक चऊं था। त असांजा गेस्ट हिते मौजूदु आहिनि ऐं गेस्ट खोड़ सारा असां सां गॾु आहिनि। असांखे जॉइन कयो आहे अदी हुमेरा नूर, पाण सोशल वर्कर बि आहिनि ऐं शाइरा बि आहिनि, उहे असां सां गॾु आहिनि। उनखे अलावा स्टेज, टीवी, फिल्म ऐं थिएटर जी नाले वारी आर्टिस्ट आयशा महक असांखे जॉइन करे चुकियूं आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं दीपा शेर अदी त असां सां गॾु उहे मौजूदु आहिनि। उनखे अलावा वकार दानिश जिन जो सूफ़ी पॉप म्यूज़िकल बैंड है साईं बैंड के नाले से। वकार दानिश, आपको भी हम खुश आमदीद कहते हैं। तो हाँ हिननि सां असीं कचेरी कंदासीं। जी सुमेरा, त हाणे सवाल आउं सम्झां तो मूंखां वधीक बहितर तव्हां कंदव, छो जो असांजूं अदियूं वेठियूं आहिनि। मेजॉरिटी इज़ अथॉरिटी। जे माहौल जे हिसाब सां के ईद जो अॼु ॿियो ॾींहुं आहे त उन जे हिसाब सां असां ईद जूं ई ॻाल्हियूं कंदासीं। जी 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 जी। ईद जी कचहरी थींदी। मां अदी हुमेरा खां पुछंदमि त ईद जे हवाले सां कहिड़ी मतिलबु हिते आया आहियो तव्हां त छा था महसूसु कयो, छो जो अॼु ॿियो ॾींहुं आहे, पहिरियों ॾींहुं त गुज़री चुको आहे। महिरबानी सभिनी साथियुनि जी, तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। ऐं ॾींहुं जीअं सभिनि जो गुज़रंदो आहे, गोश्त 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 सो उन गोश्त में गुज़रे पई। गोश्त विरहाइण सभ खां वॾो जो कमु हूंदो आहे उहो ई हूंदो आहे। ज़बरदस्त मर्द कंदा आहिनि, खणी उहे ईंदा आहिनि, जॾहिं घरु ईंदो आहे ऐं पोइ शापर ठहनि या प्लेटुनि में विराइजे ऐं जेको असल मक़सदु आहे, जेके हिसा आहिनि उहे हिसा उन्हनि ताईं पहुचनि जिन जे लाइ क़ुर्बानी कई वञे। त मुंहिंजे ज़हन में ईद जो ॾींहुं हुजे या ईद जो ॿियो ॾींहुं हुजे, इहो ई हूंदो आहे तक़रीबन अधु या अधु खां मथे वारो ॾींहुं सॼो ॾींहुं बसि गोश्त पहुचाइण में वेंदो आहे। पचाइण में एतिरो न जेतिरो मालिकनि ताईं या वारसनि ताईं पहुचाइजे। सो मुंहिंजो शाम ताईं त ईअं ॾींहुं हूंदो आहे। उन खां पोइ वरी या त पोइ मां काॾे ॿाहिरि निकिरंदमि या वरी को मूं वटि ईंदो, या वरी इहो ई हूंदो आहे त फैमिली वारा सभु कंहिं न कंहिं स्पॉट ते गॾु थींदा आहियूं ऐं ईद खे वधीक इंजॉय कंदा आहियूं। या हिकिड़ो हूंदो आहे न त फील कराइजे उहो ॾींहुं फील कराईंदा आहियूं हिक ॿिए खे। किथे घर वञी बि कंदा आहियूं ऐं या किथे गॾु थी बि कंदा आहियूं, या को मूं वटि हलियो अचे। हिकिड़ो इहो बि हूंदो आहे असां कंदा आहियूं। ॿियो इहो बि कंदा आहियूं त सभई भाउ भेण गॾु थींदा आहियूं। जेकॾहिं क़ुर्बानी थींदी आहे त असांजे फैमिली में हिकिड़ो तइ थियलु आहे, जेकॾहिं मां क़ुर्बानी कयां थी पोइ मुंहिंजा भाउ भेण मां को बि मूंखे न मोकिलींदो ऐं मां बि उन्हनि खे न मोकिलींदसि। उहो हिसो असां कंहिं ग़रीब खे ऐं पाड़े वारनि खे ॾींदासीं। छो जो हर कंहिंजे घर क़ुर्बानी थिए थी पई ऐं जो आसिरो कयूं त फलाणे भाउ जे घरां कोन आयो, हुन भाउ जे घरां कोन आयो, भेण जे घरां कोन आयो, या चाचा जे घरां न आयो, त इहा न कंदा आहियूं। इहो असांजे ख़ानदान में तइ थियलु आहे त फैमिली में कोई बि कंहिंखे न ॾींदो जेको क़ुर्बानी करे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हुजण बि घुरिजे। असां वटि आयशा बि मौजूदु आहिनि। आयशा खां तव्हां कहिड़ो सवाल कंदो? आयशा खां बि सवाल कंदा? आयशा खां मां इहो पुछंदमि त तव्हां हिकिड़ो ड्रामनि जी फील्ड में आहियो, त ड्रामनि जी हिकिड़ी अलॻि सां फील्ड आहे, वरी जेको घर जो माहौल ऐं वरी अॼु जीअं त ईद जो माहौल आहे, त ॿार तव्हां खां ख़ुशि हुया त तव्हां अॼु असांखे मतिलबु एतिरो टाइम ॾिनो आहे, छो जो अक्सर करे तव्हां असांजी फील्ड अहिड़ी आहे त असां घर वारनि खे घटि ई टाइम ॾींदा आहियूं। थोरो डिफरेंट सवाल इन मां करे चयमि त गोश्त वग़ैरह जूं त ॻाल्हियूं त थियनि थियूं, पर थोरो घर जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियनि। त ॿारनि खे ऐं घर वारनि खे कीअं ख़ुशि रखंदा आहियो, ख़ासि तौर ते हिननि ॾींहंनि में? ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनि खे मेहरान टीवी खे ईद मुबारक। सुमेरा, असां में थींदो इहो ई आहे त उहा ई ॻाल्हि आहे त असां आर्टिस्ट माण्हू जेके आहियूं बिज़ी घणो रहंदा आहियूं, घर वारनि खे टाइम तमामु घणो घटि ॾींदा आहियूं। पर मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मां जेतिरो बि टाइम फ्री हुजां पंहिंजे ॿारनि सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु उन टाइम खे गुज़ारियां। पर ईद जे मौक़े ते त पोइ बसि 2 ॾींहं अॻु में ई फ्री थी आहियां ईद खां। मां जीअं ई घर पहुतसि त ॿारनि जी पहिरीं त लिस्ट हुई त मम्मी हीअ शइ खुटियल आहे, हीअ शइ खुटियल आहे, हीअ खपे। मुंहिंजो बाबा सबर कयो, साहु खणण जो, पोइ हलंदासीं। उन खां पोइ ॿारनि खे बाज़ारि वठी वई, उनजी मर्ज़ी सां उन्हनि खे सामान वग़ैरह शॉपिंग वग़ैरह कराइण।
ईद जो पहिरियों ॾींहुं घर में भाइर वग़ैरह सभु ईंदा आहिनि, भेणियूं सभु मुंहिंजे घर में ई गॾु थींदा आहिनि। पोइ मुंहिंजे मथां जेका घणी वॾी उन्हनि जी ज़िमेदारी रखियलु हूंदी आहे त कुकिंग मूंखे करणी पवंदी आहे। पोइ का बि शइ ठाहिणी हुजे मूंखे चवंदा आहिनि त तूं ई बीह करे उहो कजे, असां सिर्फ़ु खाईंदासीं। पोइ उन्हनि खे खाराइण ऐं पचाइण जे चकर में लॻी वेंदी आहे। पहिरियों ॾींहुं ईअं गुज़रींदो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु, ऐं ॿियो ॾींहुं असांजी हीअ फैमिली आहे जो हिनखे बि टाइम ॾियणो आहे असांखे। छो जो असां फ़नकारनि जा ॿ घर हूंदा आहिनि, हिकिड़ो घर उहो हूंदो आहे जिते असां रहूं था, जिते असांजा पंहिंजा ॿार आहिनि, ऐं ॿियो घर उहो आहे जिते असां कमु कयूं था। छो जो उहे बि असांजी फैमिली वांगुरु ई आहिनि। पोइ इन करे ॿिन्हिनि फैमिलियुनि में फ़िलहालु त हाली मसरूफ़ आहियूं। अच्छा, मुंहिंजे ख्याल में हाणे दीबा सर्जन ख़ूबसूरत आवाज़ सां वटि मौजूदु आहे, छो न हिननि खां कलाम ॿुधिजे। हाँ, कलाम बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु। मेरे साहिबा 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 मेरे साहिबा मैं तेरी हो मुखिया, मेरे साहिबा मैं तेरी हो मुखिया। मनो ना वसारी मैनू मेरे साहिबा, मनो ना वसारी मैनू मेरे साहिबा, हर गलों वे मैं झुकिया, मेरे साहिबा हो मुखिया, मेरे साहिबा मैं तेरी हो मुखिया। मेरे साहिबा मैं तेरी हो मुखिया, मेरे साहिबा मैं तेरी हो मुखिया।
फ़कीर साईंदा कहे हुसैन फ़कीर साईंदा दर तेरे दी मैं कुतिया मेरे साहिबा मैं तेरी हो मुकिया मेरे साहिबा मैं तेरी हो मुकिया। ज़बरदस्त, लाजवाब, बेहतरीन बेहतरीन अदी दीबा सर जो आवाज़ जो असांजी ने स्पेशल ट्रांसमिशन जो हिस्सो है। ॾाढी ख़ुशी थी, सॉरी मां तो जी 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 बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। जो वकार दानिश इन प्रोग्राम में तव्हां इनवाइट कयो उनखे, छो त मुंहिंजे बचपन जा साथी आहिनि ही जेके आहिनि वकार दानिश साहब। जॾहिं हिन जो नओं नओं ग्रुप हुयो ऐं मां बि यंग हुयसि 17-18 मुंहिंजी एज हुई। हाँ वकार भाई बिल्कुल ऐसे, यही बात बिल्कुल है। ऐसे, बिल्कुल ऐसे। माशाल्लाह तव्हांजी माशाल्लाह। अखियुनि जी ख़ूबसूरती सूं आहे जो मूंखे तव्हां चओ पिया जीअं अदा शायदि रज़ा चवंदा कि बचपन खां वठी अदी खे ईअं ॾिसंदा पिया अचूं। माशाल्लाह मुझे बहुत खुशी हुई आपको देखकर। नहीं, आपसे भी मिलके हमेशा बहुत ज़्यादा खुशी होती है और आपकी आवाज़ में जो रंग आज से 20 साल 25 साल पहले था माशाल्लाह से आज भी वही है। मुझे सबसे पहले बगैर उसके जो है वो हम एकदम इंटरेक्शन हो गया। नहीं, मैंने सोचा हाँ, कि शायद ये बात इनको मालूम नहीं नहीं। इसलिए हमें एक बोलना और पड़ा। बात भी आप लोगों को ज़ाहिर है, अब जब बात छिड़ी है दीबा की जो है वो प्रीवियस स्टार्टिंग की, तो दीबा सहर जो है वो फर्स्ट टाइम जिस वक्त शहजाद राय लॉन्च हुए थे पाकिस्तान में और बड़ा उनका एकदम क्रेज़ था, तो फर्स्ट टाइम हमने जब उन्हें हैदराबाद में इनवाइट किया था तो दीबा ने जो है उनके साथ परफॉर्म किया था और मुझे याद है उस शो में दीबा ने जो है वो शहजाद राय को आउट क्लास कर दिया था उस वक्त भी। तो ये हमारे लिए बस ये आप एक लोग की बड़ी दुआएं, आप लोग की दुआएं। प्राउड है हमारा सिंध का भी, और हमारे लिए ये हमेशा सर का ताज रही हैं अदीना। Thank you तो so बहुत much। ज़्यादा माशाल्लाह से बड़ी मेहरबानी, बड़ी मेहरबानी। ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी कचेरी अदी दीबा ऐं वकार दानिश जे विच में थी वई। इहा ई मेहरान टीवी जी क्वालिटी आहे ऐं इन ईद स्पेशल ट्रांसमिशन जेका असीं पेश करे रहिया आहियूं मेहरान टीवी तां, इन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे। ॾिसो कीअं कीअं केतिरा केतिरा पुराणा दोस्त सहेलियूं साथी सभु हिते गॾु थी था वञनि। बहरहाल ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ज़ीरा प्लस जे ताउन सां। ऐं हाणे असीं हलूं था हिकिड़े ड्रामे जी तरफ़, ऐं ड्रामो आहे शमू कासाई।